नाज़रीन, अॼु असां सां गॾु गिरेवा सिंध जो मरकज़ी चेयरमैन सरदार अबू बकर ख़ासकेली जमखाना हाल बदीन में बदीन गिरेवा ज़िले जे सॾ ते शरीक थिया आहिनि। अचो त सरदार साहब खां गिरेवा जे ग्रुप बंदीअ ऐं गिरेवा जे फ़ाइदनि बाबति साईं सां ॻाल्हि ॿोल करियूं। जी सर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां अबू बकर ख़ासकेली मरकज़ी सदर गिरेवा सिंध। साईं जी ने मूंखां सुवाल पुछो आहे, जेसिताईं मुंहिंजो तालुक़ु आहे त असां हिन गिरेवा सिंध खे ग्रुपनि खां पाक रखियो आहे ऐं ग्रुप खां पाक रखण जे लाइ गिरेवा खे हिकु करण जे लाइ असां नंगर पार्कर खां पंहिंजे सफ़र जी शुरूआति कई आहे। सभिनी भाइरनि खे पेंशन खे गॾजण जे लाइ, उन्हनि जी हक़नि जी हासिलात जे लाइ असां नंगर पार्कर खां जैकबाबाद, लाड़काणू, सखर, कराची, ठठो, बदीन, दादू, कल्ह असांजी उमरकोट में बि गॾिजाणी हुई, निकितासीं। असांजा 4 मुतालबा आहिनि जेकी गवर्नमेंट असांखे कोन पई ॾे। फर्स्ट मुतालबो असांजो ग्रुप इंश्योरेंस आहे, जेके असांजा पंहिंजा कटियल पैसा आहिनि गवर्नमेंट कोन पई ॾे, खाई वई आहे। ॿियो बेनुअल फंड आहे। टियों बेनुअल फंड सां गॾु पेंशन में वाध, सन कोटा, सिहत कार्ड। जॾहिं असीं पोढ़ा आहियूं, रिटायर आहियूं, 60 साल खां मथे आहियूं, हिन वक़्त में असीं बोनस ते हलूं था, त इहे जेकॾहिं ग़रीबनि खे हुकूक मिलंदा, जेके हिन जा पंहिंजा जाइज़ पैसा आहिनि, हुकूमत तरफ़ आहिनि, हुकूमत सां मिलियासीं। मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते असां सॼी सिंध में कालूं कयूं, हड़ताल कया, एहतियात कयासीं, कारियूं पटियूं वधियूंसीं। पोइ कराची प्रेस क्लब ते वियासीं। उनखां पोइ असां रेड ज़ोन में वियासीं, जिते असांजी सेक्रेटरी फिनांस साहब सां मुलाक़ात थी, जेके असांखे अंदरि जॾहिं असांजी मुंहिंजी 10 माण्हुनि जी कमेटी मुश्तमिल हुई, जंहिंमें आउं पाण बि हुउसि। मोहतरम अली मोहम्मद लगारी साहब उन जो अॻवान हो, फिनांस सेक्रेटरी जो सेक्रेटरी हो। पर उन्हनि बि असांखे लोली पाप ॾेई ऐं मथे ते हथ घुमाए रवानो कयो त बाबा असीं करियूं था। जॾहिं त हिते ॿिटो मयार आहे, ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनुअल फंड, सिहत कार्ड KPK में मिलियो आहे सुप्रीम कोर्ट जे हुकम ते, ऐं सुप्रीम कोर्ट जे हुकम ते बलूचिस्तान में मिली रहियो आहे। 2 सूबनि में कोन पियो मिले, यानी हिकिड़े पाकिस्तान में 2 पाकिस्तान, हिकिड़े पाकिस्तान में 2 शयूं। इहो असांखे मंज़ूर हरगिज़ बि कोन्हे। असां पंहिंजे अॼु बि मौक़फ़ ते क़ाइमु आहियूं त जेकॾहिं मुंहिंजे हिन सिंध जे दौरे खां पोइ ऐं पंहिंजी अफ़रादी क़ुवत गॾु करियां पियो ऐं असां वरी बि हुकूमत सां अख़लाक़ी तौर ते सां ॻाल्हाईंदासीं। CM सां, गवर्नर साहब सां सॼी मुलाक़ातूं रखियल आहिनि। जेकॾहिं असांजा मुतालबा पोइ बि न मञा विया त पोइ असांखे एहतियात करण जो हक़ु आहे ऐं असां इंशाअल्लाह ताला रेड ज़ोन में या कराची प्रेस क्लब में वेंदासीं या सिंध जी का बि शहर आहे बंदि कंदासीं। पहिरियों मुतालबो इहो आहे त गिरेवा खे हिकु कयो वञे, गिरेवा जी स्ट्रेंथ खे वधायो वञे ऐं सरकारी एजेंटनि खे गिरेवा खां ॿाहिरि रखियो वञे। जेके गवर्नमेंट पंहिंजा मफ़ाद माणण लाइ पंहिंजा नुमाइंदा चूंडे या पंहिंजा ख़रीदियल माण्हू मोकिले गिरेवा खे फ्रेगरेंसी या टुकुर टुकुर करण जी जेका साज़िश आहे गवर्नमेंट जी, हमेशह सरकारूं ईअं कंदियूं आहिनि त डिवाइड एंड रूल। असांजी गुज़ारिश हिन तबिके खे बि आई आहे त पाण में यूनाइट थियो, 2 त 12, न त रिज़ल्ट न मिलंदी, निशस्तन गुफ़्तन बर्खास्तुन रहंदो। महिरबानी। वॾी महिरबानी तव्हांजो। जीअं त असां जी जेका टीम आहे गिरेवा सिंध मरकज़ जी, उहा सॼी सिंध जो दौरो उनजे करे पई करे त गवर्नमेंट ऑफ सिंध असांखे लाली पोप ॾेई करे 2 दफ़ा उन्हनि फाइल वरिता आहिनि, जिन ते को बि अमल न थियो आहे। उन्हनि असांजे इशूज़ ते को बि ध्यानु न ॾिनो आहे। असांजो सॼी सिंध जो दौरो इन शइ जी कड़ी आहे त असां सख़्तु एजिटेशन हलाए करे गवर्नमेंट ऑफ सिंध खां पंहिंजा मुतालबा मंझराए सघूं, छाकाणि त उन्हनि सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे इग्नोर कयो आहे ऐं उन्हनि जेके असांजा एहतियाज आहिनि, असांजूं डिमांड्स आहिनि, उहे वठी करे ऐं उहे रदीअ जी टोकरी में उछलाए छॾियूं। असीं चाहियूं था पिया त असांजी सॼी सिंध जे 46 डिपार्टमेंट जेके उनजा रिटायर्ड मुलाज़िम आहिनि, सभिनी खे हक़ मिलनि, त जीअं उन्हनि में का सुराही पैदा थिए, उनखे पंहिंजा हुकूक मिलण सां हू पंहिंजा मसइला हल करे सघंदा। महिरबानी। मुंहिंजो नालो नियाज़ हुसैन लगारी आहे। मां CWC कारोबारी कमेटी जो चेयरमैन आहियां सिंध जो। असांजा मुतालबा 4 आहिनि, जेको ग्रुप इंश्योरेंस आहे, एनुअल फंड आहे, सिहत कार्ड आहे, ऐं उन खां अलावा असां जेके
15% जेका असांजी वज़ीर आज़म पघार वधाई जेका असांखे 5% ॾिनी वई उहा आहे। ऐं उन सिलसिले में असां जेका पार्टी ठाही उन खां पोइ जो सिलसिलो शुरू थियो आहे। हींअर असांजो जेको ही मेन जेको असांजो आहे उहो आहे त असां सिंध खे जेके बि असांजा गिरेवा जा मेंबर आहिनि उनखे अवेयरनेस ॾियूं ऐं उन्हनि जी मेंबरशिप वधायूं ताकी सुभाणे असांखे कराची में जेकॾहिं असां एहतजाज कयूं त असांजो उहो एहतजाज कारगर साबित थिए। छो जो अॼुकल्ह थींदो ई आहे त एहतजाज में जेकॾहिं असांजा माण्हू न आहिनि त असांखे उहा पज़ीराई न मिलंदी। तंहिंजे करे असां सोचूं था इहो त असां वधि में वधि जेको आहे सो तइदाद जो माण्हुनि जो गॾु करे उहो कराची पहुचायूं ताकी असां पंहिंजो उहो एहतजाज रिकॉर्ड कराए सघूं असांजो कमु थिए। इहो शइ नाज़रीन, अॼु जेमखाना बदीन में गिरेवा सिंध जा मरकज़ी अॻुवाण बदीन ज़िले जे गिरेवा सिंध जे गॾिजाणी हिकु थी, जंहिंमें वॾी तइदाद में रिटायर सरकारी मुलाज़िमनि शिरकत कई, जिन में हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा आहिनि पूरा कया वञनि। अशरफ मेमण, इबरती TV न्यूज़, बदीन।